मां जो सच्चो सपूत, आजादी हासिल करण लाइ मरण मिटण ते तैयार, अंग्रेज सरकार के जुल्मन जो मुंह तोड़ जवाब देने वाला नौजवान क्रांतिकारी हो हेमू कालाणी विदेशी सरकार के खिलाफ इंकलाब जिंदाबाद। असांजी ये भारत माता देश के बार बार के हर नौजवान के हथ जो रोई रोई चई रही है मां तव्हांजी मां मुखे हिन अंग्रेजी हुकूमत जी गुलामी जी जंजीरन का आजाद कयो, मुखे हिनन खूनी हथियारन का बचायो। मां पंहिंजी मां जो सच्चो सपूत आया। मां कसम तो खा तो मां पंहिंजी मां के हिन अंग्रेजी हुकूमत जी गुलामी जी जंजीरन का आजाद कंदस। इने करे यदि मुखे पंहिंजी जान भी कुर्बान करनी पई तो मां परवाह न कंदस। मां खिलंदे खिलंदे फांसीअ जे तख्ते ते चढ़ी वेंदसि। इंकलाब पुलिस हाँ यार हेमू असांजे पुठियां पुलिस पई है तो असां त छा कयो पुणे खंडर में वञी लिकासी और पुलिस असांखे गोले गोले जे ॿाहिरि थकिजी पई आहे। असां हींअर सुठो भॼंदा उन खंडर मां हटी पिया था अचूं। सुठो था अचूं, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। हाणे रस्तो बिल्कुलु साफ़ थी चुको आहे। तव्हां कमु कयो, तव्हां भई कंहिंखां न मिलो, मां ज़रूरी कमु करे अचां थो। हेमू रस्तो साफ़ कोन्हे, खतरो जेको अथई सो इहो ॾींहुं वधंदो पियो वञे ऐं मूंखे त लॻे थो तुंहिंजो अकेलो हीअं घुमण ख़तरनाक खाली कोन अथई ऐं पुलिस असांजी शिकिलूं सुञाणे वरितियूं आहिनि। मूंखे त लॻे थो असांजी शिकिल खां उन्हनि जी पहचान थी चुकी आहे। हाँ हेमू दौलत ठीक चला, तू ये असां सां गॾु रहो, तुंहिंजा हे ज़रूरी कम कोन थी सघंदा यार। न दोस्तों, ये बुलेटिन पेपर असांजे इनकलाबी 7 मिनट पहुंचाए तमाम ज़रूरी है। मांखे जीअं मां चवां थो तव्हां कयो, तव्हां वही हलो, मां पहुचां थो। तू समझ यार, तू असां सां गॾु रहो। तव्हां वक्त बर्बाद करे रहिया यार। तव्हां जीअं चवां तव्हां कयो। ॿुधो था हेमू तूं चई थो त वञूं था यार। ठीक आहे ठीक आहे। पर हेमू मुंहिंजा दोस्त तुंहिंजो ख्याल रखजे। ओ दिल मजबूत कर दोस्त, मजबूत। जो इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। हेमू पंहिंजो ख्याल रखजांइ। ठीक आहे। हेमू असां सॼे शहर में पंपलेट विराए चुका आहिनि। ॾाढो सुठो। दोस्तों, ये अंग्रेजी सरकार असांजे देश जे ॿारनि खे ॿुढनि खे मारे करे पंहिंजो घर खुशहाल थी करणु चाहे। असांजे मुल्क मां कचो माल खणी करे पंहिंजे मुल्क जे कारखाने में पको माल ठाराए करे असांखे महांगे अघ ते विकिणे रही आहे। ये अंग्रेजी हुकूमत शायदि इहो बुझी रही आहे त असांजा ही भारतवासी एतिरा बेवकूफ़ न आहिनि। दोस्तों, हाणे वक़्तु अची वियो आहे असांखे हुननि जी हर ॻाल्हि जो जवाबु ॾियण जो। असांखे जे लाइ आंदोलन करणो पवंदो, क्रांति शुरू करणी पवंदी। अहिड़ी क्रांति जंहिंखे ॾिसी करे अंग्रेजी हुकूमत हारी थी वेंदी। हेमू हिन शहर जे हर ॿार जी ज़बान ते इंकलाब जिंदाबाद जो नारो बुलंद थी रहियो आहे। हाँ हाँ हेमू इंकलाब जिंदाबाद जो नारो बुलंद थी चुको आहे। दोस्तों, हाणे रुको, इंकलाब जिंदाबाद जा नारा न कम कोन हलंदो। असांखे कुझु न कुझु सख्त कदम खणणो पवंदो। सख्त कदम? वो करो। हाँ, जेके भी सरकारी दफ्तर हैं उन्हनि दफ्तरनि में बाहि लॻाई वेंदी। उन्हनि दफ्तरनि में जेके भी डॉक्यूमेंट्स रखियल आहिनि सभु डॉक्यूमेंट साया हूंदा। चारों पासे हूंदी त रुगो बाहि ई बाहि। ऐं इहा बाहि उन्हनि खे ॿुधाईंदी त हीअ हुननि जे ज़ुल्मनि जी हद आहे। जो इंकलाब जिंदाबाद, इंकलाब जिंदाबाद। मूंखे हींअर अञा ख़बर पई आहे कि वो चौराहे वारी जेकी ऑफिस आहे न उन में इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट्स रखियल आहिनि ऐं उन सां सॼे देश जी स्थिति डामाडोल थी सघे थी। सभिनि खां पहिरीं उन्हनि खे सारणु ॾाढो ज़रूरी आहे। सभिनि खां पहिरीं उहे डॉक्यूमेंट्स असांखे कब्जे में करना पवंदा।
उन्हें वो सफल ना अचो ना अचो मुझे हले वो जल्दी कर हेलो जल्दी कर इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद हेलो हेलो यस यस एसपी स्पीकिंग मीटिंग का ध्यान समझो ये नहीं है खबर पई है भाई भारतवासी होता असांजा सीक्रेट प्लान से डॉक्यूमेंट साड़े आया आहिनि तव्हांखे जिते खबर मिलेव उन्हनि खे हिकिड़े हिकिड़े खे चूंडे करे मारे छॾियो ऐं हा हिकु ॻाल्हि मुंहिंजी ॿी ध्यानु सां ॿुधो हिननि सभिनी जो हिकु लीडर जेको नंढड़ो आहे सिर्फ़ु 19 साल जो आहे उनजो नालो आहे हेमू कालाणी जिते मिलियो उनखे गिरफ़्तार कयो एकदम हा दिस इज माय ऑर्डर ओके ओवर इंकलाब जिंदाबाद मुझी चिंता जेको आहे सो हर कोई जेको आहे वधंदी पई वञे छो बोलो अंजा ताईं हिंदू को रहियो आहे यार हेमू इने में रहा ये अंग्रेजी सरकार ॾाढी खतरनाक आहे तोखे ख़बर आहे ये क्रांतिकारी खे पकड़े करे उन्हनि जे मथां ॾाढा ज़ुल्म ठाहींदी आहे उन्हनि खे ॾाढी पीड़ाई थी वेंदी आहे मूंखे त ॾाढी चिंता थी वेंदी आहे हां बुढ़ा बलको ते सुमारे से दिया अरे हेमू तू अरे मुंहिंजा दोस्त अच्छा हेमू पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए ईअं खिली छो पियो यार मां खिली रहियो आहियां तुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधी इहा अंग्रेजी सरकार हिक क्रांतिकारी सां कहिड़ो बर्ताव कंदी आहे इहो ॿुधी करे तुंहिंजी हालत हीअ थी रही आहे भॻवान न करे सुभाणे तूं गिरफ़्तार थी वञे त हेमू मेरी जारी से अरे दोस्त घबराए न या त असांखे अंग्रेजी हुकूमत जी घणनि ॻाल्हियुनि जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियणो आहे हिमत जेकॾहिं मां गिरफ़्तार थियुसि त मुंहिंजी तमन्ना छा आहे हेमू छो छा थियो दोस्तों मां ॿई शायदि पंहिंजी कसम विसारे वेठा आहियो यादि कयो उहा कसम जेकी तव्हां हिन देश खे आज़ादु करण लाइ खाधी तमन्ना जी बस न हिन वक़्तु मूंखे फ़लस्तीन जी कुर्बानी यादि अची वई आहे जेको खलंदे फांसी जे तपके ते चो मुंहिंजी बि इहा ई तमन्ना आहे त मां बि भगत सिंह वांगुरु हिन देश ते कुर्बान थींदो खलंदे फांसीअ जो कंधो पंहिंजे किले में मां मरंदो मरी वेंदुसि दोस्तों पर मां अंग्रेजी हुकूमत जी गुलामी में हरगिज़ न रहंदुसि हेमू तुझी गाड़ी ॿुधी करे मुंहिंजे रग में जोश वधी रहियो आहे जो मूंखे छा करिणो आहे ॻाल्हियूं ॿुधी करे त असांजो खून टहिकी थो वञे हाणे ॿुधाए असांखे छा करिणो आहे ॾाढो सुठो दोस्तों मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई पर हा मां त हिकु ज़रूरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणी हुई उहा ॾिठी उहा इहा त हिकु फौजी ट्रेन सखा अची वई आहे फौजी ट्रेन हा पर उन ट्रेन में तो फौजी हूंदा न ट्रेन में रुगो फौजी न हूंदा मूंखे पूरो एतबार आहे हुन ट्रेन में फौजियुनि जे अलावा बम बारूद गोला बंदूकूं कुझु बि थी सघे थो ऐं इहो सॼो सामान हिन देश में हलियल हिन आंदोलन ऐं क्रांतीअ खे ख़तमु करण लाइ अची वियो आहे हेमू जेकर हीअ अंग्रेजनि जी ट्रेन अगरि भारत अची वई त हीअ त ॾाढो ख़तरो पैदा थी वेंदो आहे हीअ ट्रेन भारत करे न पहुचंदी असांखे कुझु न कुझु करणो पवंदो तू चओ हेमू तुझे कुछ असां करण लाइ तयार आहियूं हा हा तूं चओ हिकिड़ो दफ़ो चओ हीअ ट्रेन किराइणी पवंदी छा चए अंग्रेजनि जी ट्रेन खे किराइणो पवंदो हेमू छो तूं चुप छो थी वञे तोखे ख़बर आहे हिन जो अंजाम छा थींदो अरे यार दिल मजबूत रख मजबूत जरा सो खतरो ॾिसी करे तूं घबराए छो वञे यादि कर दोस्त जेकॾहिं असां हिन देश खे कुर्बान न थियासीं त धिक्कार आहे असांजे मथां तो कसम खाधी आहे दोस्त कसम खाधी आहे यादि कर असांखे कीअं बि करे हिन ट्रेन खे सफ़र खां अॻिते वधण न ॾियणो आहे ठीक है हेमू तू चओ जेको करणो आहे असां करण लाइ तयार आहियूं ठीकु आहे तूं जेको चओ न तीअं थींदो ॾाढो सुठो मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई ॾिसो मां हिकु नओं प्लान बि तयारु कयो अचो हिते ॾिसो हीअ ॾिसो तूं त अचां हिते मंदर जे पासे बीह रहिजां ऐं हिते खॾे में पंहिंजा हथियार औज़ार ते करे रहिजां
ऐं तले तू इतां अची करे बीह जा। ध्यान रखो चारों पासे पुलिस जो घणो अथव। हिते पटेन वटि रुगो मां हूंदमि, ॿियो केर बि पटीअ पासे न अचो खपे। ठीकु आहे? चल इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। कानून की गाल कर रहा है। अरे तव्हांजो ही कानून है फैसलो तो अंधो है जैसा बंदो। आज इन कानून की परवाह देश तो ही करना होता। सा जेड़ा देश भक्त तव्हां जे कानून जे मथा थुकंदा। छोकरा तू कानून जी तौहीन करे रहनो आई। तोखे शायद खबर कोने अंग्रेजी हुकूमत जे टक्कर वठण वारन जो छा अंजाम थींदो आहे। अंजाम आए सजाए भौंक। नका वधीक तव्हां भी कहिड़ी सजा थी सघे जैसा तव्हां कहिड़े कानून जी ॻाल्हि करे रहिया आहियो। अरे तव्हांजो कानून त ख़ुदि कटपुतली आहे जंहिंजी जोर असांजे देश जे ॾोहनि जे हथ में आहे। जेकॾहिं तव्हां वाकई इंसाफ़ था करणु चाहियो त साफ़ त असां जहिड़नि देश भक्तनि खे न देश ॾोहनि जी सजा ॾियो। सजा ॾियो उन्हनि खे जेके असांजे हिन भारत माता जो पत चूसे रहिया आहिनि। सजा ॾियो उन्हनि खे जेके असांजे घर में घुसी करे असांजे मथां राज करे रहिया आहिनि। सोच साहब तव्हांजो ही कानून त रुगो तानाशाही आहे साहब तानाशाही। पंहिंजी ज़ुबान बंदि कर नादान छोकरा। तो फौजी ट्रेन खे किराइण जी कोशिश कई आहे। रुगो कोशिश कई त साहब पर अफ़सोस आहे मूंखे इहे ॻाल्हि जो त मां हिन कोशिश में कामयाब कोन थी सघियुसि। अरे जसाब तव्हां त असांजे देश प्रेम खे घणो करण ते ज़िंदा आहियो। तव्हां खुद गद्दार है जसाब गद्दार। तव्हां मूंखे सजा ॾियो। हेमू कालानी तुंहिंजी इहा हिम्मत कि तूं असांजे अॻियां असांजी हुकूमत खे गाली ॾेई रहियो आहीं। इन जी सजा तोखे मिलंदी, ज़रूर मिलंदी। मुजरिम हेमू कालानीअ ते फौजी ट्रेन खे किराइण ऐं हज़ारों फौजियुनि जी ज़िंदगीअ सां खेलण जो जुर्म साबित थी रहियो आहे। हीअ अदालत हेमू कालानीअ खे उम्र कैद जी सजा जो हुकुम थी ॾे।
कर्नल रिचर्डसन जो नालो ॿुधो अथई उन जहिड़ो ख़तरनाक इंसान दुनिया में करे न पैदा थियो। अरे उन खां माण्हू त छा फरिश्ता घबराईंदा आहिनि। ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे। अले हो फौजी ट्रेन थे केरण हाणे ॾिसण जो इंसान छा थो थिए तुंहिंजे मथां। हाणे तूं पंहिंजे भॻवान खां दुआऊं घुर उहो ई पोइ तुंहिंजी मदद करे सघे थो। हा भेण, मां तुंहिंजी ॻाल्हियुनि ते ज़रूर गौर कंदुसि। इंस्पेक्टर जे अचण जो टाइम थी रहियो आहे। उन सां कुझु गड़बड़ ॻाल्हाए थई त हुनजो चाबुक हमेशा तयारु रहंदे। अच्छा अच्छा, तो तव्हांजो इंस्पेक्टर चाबुकनि जी ज़ुबान ॻाल्हाईंदो आहे। खैर अचो ॾिस, मां बि त ॾिसां अहिड़े इंसान खे। भाई बची रहे हैं ना। मुंहिंजो नालो हेमू कालाणी आहे मिस्टर इंस्पेक्टर। ओ त तूं आई हेमू कालाणी। हा, मां आहियां हेमू कालाणी। ओ यू शट अप मास्टर। छो छा थियो? मुंहिंजो खिलण पसंदि न आहे त इंस्पेक्टर? वाकई तुंहिंजी हिम्मत जी सारा करण थी पए हेमू। अरे एतिरी नंढी उम्र में एॾो वॾो कमु करण जी कोशिश, पर वरी बि छोकिरा असांजी हीअ रहम दिल सरकार तोखे माफ़ करे सघे थी। हा, सो वरी कीअं इंस्पेक्टर? ॾिस हेमू, तूं अञा नंढड़ो ॿार आहीं। तूं असांजी सरकार जो सरकारी गवाह बणिजी पओ। पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाए, कहिड़े मंडल सां तालुकात आहे तुंहिंजो, ऐं तोखे उहो फौजी ट्रेन किराइण जी हिमाकत कंहिं ॾिनी? बस उनजो नालो ॿुधाए छॾ। असांजी हीअ रहम दिल सरकार तोखे आज़ाद करे छॾी। आज़ाद? अच्छा, हा हेमू, तुंहिंजी आज़ादीअ में फ़क़ति हिकु इहो ई रस्तो बचे थी। मूंखे त तुंहिंजी जवानी ते रहम अची रहियो आहे। तो जहिड़े नंढड़े ॿार खे त पंहिंजी जान प्यारी हुजणु घुरिजे। जान प्यारी? वाह वाह। छोकिरा, असांजी ॻाल्हियुनि खे वाह में न उॾाए। असां त तुंहिंजी ॿारनि मुंहिंजी ते रहम करे रहिया आहियूं। रहम त मूंखे तव्हांजे मथां अची रहियो आहे इंस्पेक्टर। अरे मूं त ॿुधो तव्हां ॾाढा ई सख़्तु ऐं ख़तरनाक इंसान आहियो, पर अफ़सोस तव्हां त मूं जहिड़े ॿार जे अॻियां किरकिराए रहिया आहियो। ओए यू शट अप। यू इंस्पेक्टर। मां पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाए हिन देश सां गद्दारी कंदुसि। हीअ ॻाल्हि अहम जी, तव्हांखे जेको खपेव सो कयो, पर मां पंहिंजी ज़ुबान हरगिज़ न खोलींदुसि। तूं त छा तुंहिंजो पीउ बि पंहिंजी धर्मी ज़ुबान ॾिसो तूं पंहिंजी बंदि खे धर्मी ज़ुबान खे कंहिंजो बंदि ॾी।
खेमो करावी और सहेजे तो मुझे इतना जरूर भेजो। यस सर। हरामजादा हीरा तो बेचो था तो पंजे साथ में नाल था लगे ही का मार खाई दो रख दे समझी। वाकई तो शहरी जो खीर पीतो है। अरे वो हिते घणी आजादी जे दीवानन के ॾिठो आहे पर तो जहिड़ो औलाद कोन ॾिठो आहे। अरे ही टैक्टर इनके अॻियां परेशान थी करे वियो। जवान सुठी है मुझे फक्र है तुझे बहादुरी दे तुझे हौसले दे। दोस्त तूने अंग्रेजी सरकार का चक्कर न बच ही कदम पर ठीक है। पागल पागल मान है दोस्त पागल तो तव्हांजी ये अंग्रेजी हुकूमत है। मां पंहिंजी जान बचाइण जे ख़ातिर पंहिंजे साथी जी जान जोखिम में कीअं विझी। मूंखे पंहिंजे जान जी परवाह न आहे। गम आहे त जंहिं कम जी जिम्मेदारी मां पंहिंजे कुलनि ते खईं सा पूरी कोन करे सघी। सा पूरी कोन करे सघी। वो तोखे ख़बर कोने हिते तोखे ॾाढो परेशान कयो तो ॾाढो पीड़ाऊं ॾिनी वेंदियूं तू उन्हनि खे सही न सघंदे मुंहिंजा दोस्त। अरे ही जेलर बि त भारतवासी आहे पर हिन जे दिलि में भारत लाइ को बि रहम कोन्हे। काई ॻाल्हि न आहे दोस्त काई ॻाल्हि न। हिकु न हिकिड़ी ही जेलर भारत माता की पुकार जरूर ॿुधंदो। हुनजे दिल में भी भारत मां लाइ प्यार जरूर जागंदो। बस हाणे तव्हां वञो ऐं मूंखे थोरी देरि लाइ अकेलो छॾे छॾियो। ठीक है भगवान तुझे हौसला दे। खुदा तोखे हिम्मत बख्शे हेमू। हेलो दोस्तों हेलो। हेमो